अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सिर्फ एक सिंध न्यूज़ आऊं है तव्हां कल्ह ई ख़बर शामिल कंदासीं त फवाद चौधरी ट्वीट कंदे चयो आहे त दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल में केतिरी महीननि खां इल्तवा में आहे। जुडिशल काउंसिल जा इजलास न थी रहिया आहिनि। अदालत जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे मेंबरनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी न थी सघी। अदालत जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे मेंबरनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी किथे थी। एक भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त फवाद चौधरी ट्वीट कंदे चयो आहे त दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल में केतिरी महीननि खां इल्तवा में आहे। जुडिशल काउंसिल जा इजलास न थी रहिया आहिनि। अदालत जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे मेंबरनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी न थी सघी। अदालत जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे मेंबरनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी किथे थी।